ठार सिकी सिकी सूरन में ॾाढा ॾिठा सूं आज़ार वो मिले को करार बाबू हिन मक्सीअ खे प्यारा भा दोदापुर खां मुंहिंजो वॾो भाउ ॾाॾो ख़ान लोहर ऐं संदसि फर्ज़ंदनि जी फरमाइश आहे। असांजा भाइटिया आहिनि आसिफ अली लोहर, वाजिद अली लोहर, बिस्मिल्ला लोहर ऐं कोटड़ी खां अदा ॾाॾे खान लोहर जो दोस्त आहे भाऊ ग़ुलाम हुसैन खोखर ऐं संदसि फर्ज़ंद साजिद अली खोखर, वाजिद अली खोखर, माजिद अली खोखर। कंडियारी खां फरमाइशिन अताउल्ला मेंगल अदा सरवर बिरोही तैन पतैन इलुम कना। मीरपुर ख़ास खां डॉक्टर चन्नू साहब ऐं नारू मिठाणी ऐं मेहरलाल खानवाणी। दरगाही गोपांग आशिक इलाज थो करे, अहिड़ो माण्हू हुजे जेको असां ॿिन्हिनि खे मिलाए। फ़क़ीर थो फरमाए हो राहे ख़ुदा को असांखे मिलाए, मरी न वञो असांजी ज़िंदगी बचाए। हो हे राहे ख़ुदा को असांखे मिलाए, मरी न वञो असांजी ज़िंदगी बचाए। हो
जुदाई में बाबू मां हिकिड़े रोवां थो जुदाई में बाबू पियो जुदाई में बाबू पियो मां हिकिड़े रोवां थो ॻोढ़नि समग सी मां गलड़ा थवां पियो ओ हाल ही अॻियां अथव बचो मुंहुं मिठा है मरी न वञो असांजी ज़िंदगी बचाए हो है राहे खुदा को असांखे मिलाए राहे खुदा को असांखे मिलाए मरी न वञो असांजी ज़िंदगी बचाए